कराची जे सभिनी ज़िलनि जी माहौलियाती नमूननि में पोलियो वायरस जी मौजूदगी जो इंकशाफ। कराची जे 7 ज़िलनि जी माहौलियाती नमूननि में पोलियो वायरस जी मौजूदगी जो इंकशाफ थियो आहे। सिहत वारे वज़ारत जे ज़रिए मूजिब शहर जे 7 ज़िलनि जी मुख़्तलिफ़ हंधनि तां 78 माहौलियाती नमूना वरिता विया हुआ। ओभर ज़िले मां 24, कैमाड़ी मां 15, ॾखण ज़िले मां 14, कोनगी मां 7, मलीर मां 7, विच ज़िले मां 6 ऐं ओलह मां 5 नमूना वरिता विया हुआ। सिहत वारे वज़ारत जे ज़रिए चयो त जांच में समूरा माहौलियाती नमूना पोलियो वायरस जा मुतासिर निकिता। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधंदा हलूं त कराची जे सभिनी ज़िलनि जे माहौलियाती नमूननि में पोलियो वायरस जी मौजूदगी जो इंकशाफ थियो आहे। कराची जे सभिनी ज़िलनि जी माहौलियाती नमूननि में पोलियो वायरस जी मौजूदगी जो इंकशाफ। कराची जे 7 ज़िलनि जी माहौलियाती नमूननि में पोलियो वायरस जी मौजूदगी जो इंकशाफ थियो आहे। सिहत वारे वज़ारत जे ज़रिए मूजिब शहर जे 7 ज़िलनि जी मुख़्तलिफ़ हंधनि तां 78 माहौलियाती नमूना वरिता विया हुआ। ओभर ज़िले मां 24, कैमाड़ी मां 15, ॾखण ज़िले मां 14, कोनगी मां 7, मलीर मां 7, विच ज़िले मां 6 ऐं ओलह मां 5 नमूना वरिता विया हुआ। सिहत वारे वज़ारत जे ज़रिए चयो त जांच में समूरा माहौलियाती नमूना पोलियो वायरस जा मुतासिर निकिता। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधंदा हलूं त कराची जे सभिनी ज़िलनि जे माहौलियाती नमूननि में पोलियो वायरस जी मौजूदगी जो इंकशाफ थियो आहे।